हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जो प्रोमो तव्हां ॾिठो, पोइ क़िस्तूं दोस्तो तव्हां ॾिठियूं ऐं तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो अॻिते हाणे दुलाब जी बक़ाया कहाणी छा बची आहे ऐं छा रहियो आहे ऐं अॻिते हाणे छा थींदो। दोस्तो हाणे तव्हां ॾिसंदो अॻे जेका एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो कमु त पको थियण वारो आहे, जंहिंमें मंसूर खान पंहिंजे मथां जेका हुनजे मथां इल्ज़ाम लॻा आहिनि उहे सभु बेबुनियाद कंदो ऐं सभिनी खे ज़ाहिर कंदो त इहे मां कमु न कया हुया, इहे शाहनवाज़ खान कमु कया हुया ऐं सभिनी राज़नि वारनि जे अॻियां मुराद वारनि जे अॻियां हिकु चकर ॿीहर मंसूर खान साफ़ सुथिरो थी वेंदो ऐं होॾां जेको मां ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारे एपिसोड में शाहनवाज़ खान आहिस्ता आहिस्ता गंदो थींदो ऐं शाहनवाज़ खान जे मथां जेका बि इल्ज़ाम लॻंदा उहे पका थी वेंदा ऐं हर कोई शाहनवाज़ खान खां नफ़रत करणु शुरू करे ॾींदो। आहिस्ता आहिस्ता शाहनवाज़ खान जी इज़त ॻोठनि में घटिजी वेंदी सभिनी जे साम्हूं। पोइ दोस्तो शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु थी वेंदा माण्हू ऐं शाहनवाज़ खान जो बुरो अंजाम आख़िरी ड्रामे दुलाब जी आख़िरी क़िस्तनि में ॾेखारियो वेंदो ऐं शाहनवाज़ ज़लीलो ख़्वार थी वेंदो ऐं शाहनवाज़ जो अशर बि बुरो थींदो ऐं पोइ मंसूर खान ॿिन्ही टिनी धुरनि खे ठाहींदो, यानी राज़न ऐं मुराद वारनि खे भाकुर पाराईंदो, उन्हनि जो फ़ैसिलो कंदो ऐं उहो आख़िरी फ़ैसिलो हूंदो, उहो कामयाबु फ़ैसिलो हूंदो। पोइ ड्रामे दुलाब जो एंड कयो वेंदो ऐं आख़िर ॾेखारी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त, असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।